आसान नाहे पर करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजा सॼो कोको जेको इमाम जो कुर्बान थी वियो छाजे ते कुर्बान थियो हक़ ऐं बातिल जी ख़ुदा बि असांखे इहो चए थो क़ुर बि असांखे वाज़े नज़र में ॿुधाए थो त तव्हांजो इम्तिहान आहे इहो त तव्हां हक़ सां था बीहो या तव्हां बातिल सां था बीहो त असांखे अॼु इहो न फ़क़ति शहीद नसरुल्लाह जी फैमिली जे लाइ इम्तिहान आहे समूरी सिंध जे लाइ इम्तिहान आहे सिंध अॼु देश सां गॾु बीहे थी पर मां सिंध जे शऊर खे बि सलाम पेश कयां थी जेको शऊर अॼु सरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ बीठो आहे ऐं सरदारनि खे वाज़े जेका हुननि जा जेके मकरू चेहरा आहिनि उहे सॼी सिंध जे साम्हूं अची चुका आहिनि पुलिस हिकिड़ो ड्रामो जेको रचाए थी उहो बि असां मुकमल तरीक़े सां रद्द कयूं था मां इन शइ खां जेतिरो वाक़िफ़ आहियां मां नथी सम्झां त केरु वाक़िफ़ हूंदो हमेशह खां सिंध पुलिस जेका आहे सरदारनि जी कमदारी में मुलविस रही आहे सिंध पुलिस हमेशह केसिस ख़राब करण में रही आहे तव्हां ॾिसो असां अॼु रियासत खे बि इहो पैगाम ॾियूं था त अॼु सिंध जो शऊर जेको आहे उहो सुजाॻ थी चुको आहे माण्हुनि में जेका बग़ावत पैदा थी आहे त ॾिजो उन ॾींहं खां जॾहिं ही आवाम उन्हनि सां जॾहिं इंसाफ़ न थींदो त असां नौजवान पाण निकिरी करे इन्हनि सरदारनि जी रस्ता रोक कंदासीं ऐं इन्हनि सरदारनि जा गिरेबान हूंदा असांजा हक़ हूंदा पोइ उन ॾींहुं उनखे केरु बि नथो बचाए सघे छो त अॼु असां में उहो शऊर पैदा थी चुको आहे त असां पंहिंजा हक़ वठणु ॼाणूं था अञा असां कानून ऐं आइन जे आसिरे हलूं था पिया पर रियासत इन शइ ते नोटिस वठे हिन केस में मां इहा जेको आहे सो केस कंदमि आला इदारनि खे त जुडिशियल इंक्वायरी कराई वञे छो त असांखे पुलिस ते यकीन आहे त पुलिस सही तरीक़े सां इंक्वायरी कंदी पुलिस केस लोड़ण जे चक्कर में आहे जुडिशियल जॾहिं कमीशन जोड़ी वेंदी जुडिशियल इंक्वायरी कई वेंदी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश आहे त हिकिड़ो वर्किंग जर्नलिस्ट उन सां जॾहिं हेॾो वॾो सानियो थिए थो त इन ते इन रियासत पंहिंजे तरफ़ सां का FIR कढी आहे नई का FIR हिमल ताईं 4 ॾींहंनि 5 ॾींहंनि में दाख़िल थी सघी आहे त हिमल रियासत ते फर्ज़ु आहे छो त हमेशह असां ॿुधो आहे त रियासत हिकिड़ी माउ किरदार अदा कंदी आहे त पोइ मां इहो सवाल ज़रूरु कंदमि त असांजी उहा कहिड़ी माउ आहे जेका एतिरी बेइज़ थी सघे थी त गोलियुनि सां जेके बचनि जा परूण थियल लाश तव्हांखे मिलनि था ऐं पोइ सॼी रियासत ख़ामोश हुजे त असां कहिड़ी हुन मां उमेद लॻायूं असां कंहिंखां सवाल कयूं असां कंहिंखां इंसाफ़ करूं त सिंध जे शऊर खे बि इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे सोशल मीडिया असांजे लाइ वॾो प्लेटफॉर्म आहे जिते असां सरदारनि जे ख़िलाफ़ लिखूं था असां पंहिंजे हक़नि जे लाइ जेको आहे सो आवाज़ बुलंद कयूं था तव्हां अगरि वाक़ई चाहियो था त शहीद नसरुल्लाह जे खून सां इंसाफ़ थिए त हिन वाक़े खे दॿजण न ॾिजो जेतिरो थी सघे तव्हां आवाज़ उथारियो जेतिरो थी सघे सोशल मीडिया ते लिखो ऐं कातलनि खे तव्हां वाक़ो कयो पोइ ॾिसो त हीअ रियासत बि इंसाफ़ कंदी हीअ इदारा बि इंसाफ़ कंदा ऐं हीअ अदलिया बि इंसाफ़ कंदी असां हिनमहिल अदलिया जे आसिरे ते बीठा आहियूं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे अगेन एंड अगेन असां इहा वरी रिक्वेस्ट कंदासीं वरी गुज़ारिश कंदासीं त हिन केस में अॼु नोटिस वठी करे जुडिशियल इंक्वायरी कराए शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं सिंध जी अवाम खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त ख़ुदारा मुतहिद थियो ख़ुदारा हिकु आवाज़ थी करे बीहो सिर्फ़ु 5 ॾींहंनि लाइ तव्हां न बीहो हिकिड़े वाक़े खे अगरि तव्हां खणो था तव्हां हुनखे मंतकी अंजाम ते पहुचायो शुरू में बि तव्हां ॾिठो आहे त केतिरा ई वर्किंग जर्नलिस्ट जेके आहिनि हुननि सां सान्या थिया आहिनि ऐं अगेन जेके वाक़िया थींदा रहनि था वरी जेके वाक़िया थियनि था उनजी वजह इहा ई आहे त कंहिं हिकिड़े माण्हू सां इंसाफ़ न थियो आहे असांजो हीउ सिस्टम नाकाम थी चुको आहे इन जे करे ई ॿार सभु ज़ाहिरा केरु बीहे थो त उहो कहिड़े आसिरे ते कहिड़ी आसिरे ते बीहे त 7 साल 8 साल जॾहिं इंसाफ़ थियण में लॻी वञनि त पोइ ज़रूरु इंसान इन ॻाल्हि ते सोचण ते मजबूर थिए थो त जॾहिं असां अदलिया वञूं था त असांखे एतिरो टाइम इंसाफ़ जे लाइ तड़पायो वञे थो रुलायो वञे थो त ज़ाहिर माण्हुनि जो इहो सवाल ज़रूरु आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां त माण्हू इन शइ में सोचण ते मजबूर आहिनि त असांखे इंसाफ़ छो नथो मिले छो असांजी अदलिया नाकाम थी चुकी आहे छो असांजा इदारा नाकाम थी चुका आहिनि त असां इहा ई केस कंदासीं आला इदारनि खां त हिन केस जो वाक़ियो हिन केस जो जेको आहे नोटिस वठी करे ऐं जुडिशियल इंक्वायरी करे जेके कातिल आहिनि उन्हनि जा असली चेहरा मखलूक चेहरा अवाम जे आॾो आंदा वञनि ऐं शहीद सां इंसाफ़ नाज़रीन सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।